अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई खबर शामिल कंदासीं कानपुर महर मत कानपुर महर लॻोट मियाणी महर वासी अली मोहम्मद उर्फ भुट्टो महर मंजूर महर सुभान अली महर प्रेस क्लब कानपुर महर पहुची एहतजाज कंदे दाहियो आहे त असांजे ॻोठ मियाणी महर जे रस्ते ते जवाबदारनि यासीन महर चंदन महर ऐं ॿियनि कब्ज़ो करे वण वढे छॾिया आहिनि जॾहिं त यासीन महर पंहिंजी घरवारी साण करे पुलिस वटि असांजे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराइण जी कोशिश करे रहियो आहे असांजे ख़िलाफ़ कूड़ी मनगढ़ंत दरख़्वास्तूं करे असांखे तंग करे रहिया आहिनि हिन जो त असांजो को बि जर्गो न कयो आहे मसमात भागुल कोड़ो जर्गो करण जा ड्रामा रचाए रही आहे असल मामलो ॻोठ जी घिटी जो आहे वधीक हिननि IG सिंध DIG सखर ऐं SSP घोटकी ऐं ॿिनि वसवरनि खां मुतालबो कयो आहे त असांजी घिटी तां कब्ज़ो ख़तमु कराए वढियल वण वापसि कराया वञनि जर्गी जा कूड़ा इल्ज़ामनि जी इंसाफ़ भरी जांच कराई वञे वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संदा रहो फास्ट